प्रोग्राम में एक बेरो ॿीहर भलीकार नाज़रीन। प्रोग्राम के आख़िर में असां डिस्कस कंदासीं एक इंतहाई अफ़सोसनाक वाक़े ते ऐं उहा त 27 दिसंबर की शाम जो कराची में जेका सिंधी मीडिया की अदाकारा है होस्ट है हिरा बलोच उनके नौजवान भाउ के पुलिस गोलियों हणी क़त्ल करे छॾियो। इहो को पहिरियों भेरो कराची में या सिंध के ॿियनि इलाइक़नि में कोन थियो आहे जो पुलिस ईअं ई बेगुनाह शहरनि के जवाननि के सरेआम ईअं रोडनि ते गोलियूं हणी क़त्ल कयो हुजे। हीउ को पहिरियों वाक़ियो न आहे, पर इंतहाई अफ़सोस जो हीउ वाक़ियो ऐं इन ते जेतिरो बि जो इनजी मज़म्मत कजे उहा घटि आहे। आख़िरकार पुलिस के या कंहिं छूट ॾिनी आहे त उहा ऐं कंहिं बि नौजवान के कंहिं बि माण्हू खे ईअं ई बिना कंहिं पंहिंजे हाई कमांड खां ऑफिसर खां पुछण जे गोलियूं हलाए छॾे। जेकॾहिं को ॾोहारी बि आहे, को ॾोह करे बि फ़रार थी रहियो हुजे त उन में बि कानून आहे त उनखे बि अहिड़ी रीति गोलियूं न हलायूं वेंदियूं आहिनि जीअं हीअ गोलियूं हलाई हुयूं। पुलिस शुरू में त पंहिंजी ग़लती लिकाइण जे लाइ उनखे कूड़ो पुलिस मुक़ाबिलो ॼाणण जी कोशिशि कई, पर जीअं ई CCTV फुटेजिस जॾहिं साम्हूं अची विया त उहा सॼी जेका आहे सा पत पुलिस जी वाइकी थी वई ऐं फौरी तौर ते उनजो CM नोटिस बि वरितो, उन्हनि एहलकारनि खे गिरफ़्तार बि कयो वियो, केस बि दाख़िल थियो। त हिन वक़्त ताईं उन केस में केतिरी अॻु भराई थी आहे ऐं छा इन्हनि पुलिस एहलकारनि खे सज़ा अची सघंदी या जीअं माज़ी में बि असां ॾिठो आहे त इन वक़्त ताईं पुलिस जेतिरा बि माण्हू बेगुनाह मारिया आहिनि पुलिस वारनि खे का वॾी सज़ा कोन आई आहे। इन ते ई असां गुफ़्तगू कंदासीं। हिरा बलोच अदाकारा आहिनि, होस्ट आहिनि, उहा असां सां गॾु मौजूदु आहिनि। जेको मक़तूल नौजवान उनजी भेण आहे ऐं उन सां गॾु गॾु तारिक मस्तोई साहब SSP ईस्ट इन्वेस्टिगेशन आहिनि, असां सां गॾु उहे टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। गुफ़्तगू जो आगाज़ जेको हिरा बलोच तव्हां खां था कयूं, बैकग्राउंड छा आहे, वाक़ियो छा पेश आयो, उन ॾींहुं असल एक्चुअल थियो छा हुयो? अच्छा, जीअं असां आर्टिस्ट आहियूं, असां त सदाईं शहर खां ॿाहिरि हूंदा आहियूं, रिकॉर्डिंग वग़ैरह थींदी आहे, त मां बि पंहिंजे ड्रामे जी शूट जे लाइ ॿाहिरि हुयमि न, त मूंखे फ़ोन आई मैसेंजर ते, जीअं असांजा फ़ैन वग़ैरह फ़ोन कंदा आहिनि त मैसेंजर उहे मां वटि न हूंदो आहे। उन ॾींहुं मां कश्मीर खां वठी कराची त परे जो पंधु आहे, मां चयो भले मैसेंजर डाउनलोड कयां। मां डाउनलोड कयां त मुंहिंजे हिकिड़े फ़ैन फ़ोन करे चए त हेरा तव्हांजे भाउ खे गोली लॻी आहे। मां चयो मुंहिंजे भाउ खे गोली लॻी आहे, छाजे लाइ मतिलबु? ऐं अलाह जो शुक्र आहे असांजी फैमिली में कोई अहिड़ो झगड़ो आहे न, माना छाजे करे। मां चयो एवं ई हूंदो न, ॻाल्हाइण लाइ माण्हू कंदा। ॿीहर वरी मूंखे फ़ोन करे पे, मैं झूठ नहीं कह रहा हूँ, आपके भाई को किसी ने फायर करके मार दिया है। मैंने कहा अच्छा मार दिया? मैंने कहा अच्छा मेरे भाई की पिक्चर आप भेजो ना। त पोइ एतिरे में उहो मूंखे अलाए पिक्चर उन मोकिलियो न मोकिलियो, मां न ॾिठो। मां फ़ौरन पंहिंजे घर ॾे फ़ोन कयो त चयो त मुंहिंजे बाबा खे पाण फालिज जो अटैक थियो आहे, उहा पाण बेड रेस्ट आहिनि, उहा हली फिरी नथा सघनि। ठीकु आहे, मां पंहिंजी अम्मी खे फ़ोन कयां, अम्मी आमिर खे गोली लॻियो आहे छा? अम्मी चए थी अलाए। मां चयो अम्मी मूंखे कॉल आई आहे, तव्हां पुछा था करायो। पोइ वॾे भाउ खे फ़ोन कयां, पंहिंजे फ्लैट ते मथे सुतो पियो। मां चयो आमिर खे गोली लॻी आहे? उहो चए थो अलाए। मां चयो मां वटि कंहिं फ़ोन कयो आहे। मां वरी उहो थी वियमि, पर ज़ाहिर भेण आहे। वरी 10 मिंट खां बाद मां पंहिंजे भाउ खे चयो वञी ॾिसी था मथां बि, त मुंहिंजो भाउ हेठि लथो, चए थो आमिर त एक्सपायर थी वियो। मां चयो मतिलबु वाक़ई सच आहे? उहो चए थो हा अलाए, 3 पुलिस वारा। मां त हिननि खे पुलिस वारा न चवंदमि, छो त जेके पुलिस वारा हूंदा आहिनि उहे असांजा माउ पीउ हूंदा आहिनि, उहे असांखे सपोर्ट कंदा आहिनि। असांखे का परेशानी हूंदी आहे त असां पुलिस या कानून ॾेई वेंदा आहियूं, असां उन्हनि खे चवंदा तव्हां असांजी हेल्प कजो। त इहे पुलिस वारा न हूंदा, इहे दहशतगर्द हूंदा जेके मुंहिंजे भाउ खे ईअं मतिलबु बेदर्दी सां मारे विया। मां मतिलबु पुलिस वारनि जी तौहीन सम्झंदमि त इहे मां हिननि खे पुलिस वारो चवंदमि, मां हिननि खे असुली पुलिस वारा न चवंदमि, मां हिननि खे दहशतगर्द चवंदमि। छो त मुंहिंजो भाउ त आहे, मुंहिंजो हास हणंदो, पर उहो हिकु इंसान बि हो, कुझु जानवर न हो। उहो माना चए थो मूंखे न मारियो, मूंखे छो था मारम? ठीकु आहे, तव्हां चओ था मुंहिंजो भाउ ॾोहारी आहे, मुंहिंजो भाउ कुझु बि आहे, पर हर ॾोह जो त कानून जे मुताबिक़ केस हूंदा आहिनि, कानूनी कार्रवाई हूंदा आहिनि। माना तव्हां उहो चए पियो परे खां त छो था मारियो मूंखे? हिकु पेर ते तव्हां हुनखे टंग ते गोली हयो था, उहो किरी थो पए पंहिंजे ॾाकणनि ते, वरी ॿियो फायर बि, वरी तव्हांखे इजाज़त कंहिं ॾिनो? माना तव्हां कंहिंखे बि मारे सघे थो, माना तव्हांखे को पुछण वारो न आहे। ही पुलिस वारा न हूंदा, ही दहशतगर्द हूंदा। ठीकु आहे, इन ते ई वरी पाण ॻाल्हि ॿुधंदासीं। तारिक मस्तोई साहब SSP इन्वेस्टिगेशन असां सां गॾु मौजूदु आहिनि। मस्तोई साहब अस्सलाम वालेकुम। मस्तोई साहब पहिरियां त ज़ाहिर आहे हाणे हिकिड़ी भेण आहे, उनजो भाउ मारिजी वियो आहे, उहा त ज़ाहिर आहे उनजो दुख ऐं जो दर्द पाण ज़ाहिर आहे सभु महसूसु करे सघूं था, पर दिलि त उन्हनि जी त जेका गुज़रे पई उहा उन्हनि खे ख़बर आहे। पर इहा हिकु शइ हिन वक़्तु तव्हां मूंखे पहिरियां त इहो ॿुधायो त इन्वेस्टिगेशन में छा ॻाल्हि साम्हूं आई आहे, हिन वक़्त ताईं जांच में कहिड़ियूं शयूं आहिनि, सबबु कहिड़ो मालूम थी सघियो आहे त पुलिस छो नौजवान खे ईअं ई सरेआम सिधियूं गोलियूं हणी क़त्ल कयो? सही, सबको पहले तो बड़ी मेहरबानी तव्हां हिन जे पाण सभु खां वधीक
साहिबा जी वालदा सां बि उन जहिड़े मुलाक़ात थी, हिननि जे भाउ सां बि जेको आहे न, जीअं तव्हां चयो असांजा अल्फाज़ जेके आहिनि न उहे हिननि कम जी भरपाई नथा करे सघनि। ख़बर उते हूंदी आहे जिते बाहि ॿरंदी आहे जेको आहे न। ऐं इहो अफ़सोसनाक वाक़ियो आहे, इन जी जेतिरी बि मज़म्मत कई वञे उहो घटि आहे जेको आहे न। ऐं सेकेंडली जेको इन हवाले सां कानूनी कार्रवाई पई वञे, जीअं अची चयो पुलिस वारा असांजा मुहाफ़िज़ आहिनि, बिल्कुलु अॼु जी ॻाल्हि बजाए असांजो फ़र्ज़ु आहे, असां इहो हल्फ़ खयो आहे कि आवाम जी जान माल ऐं इज़त जी तहफ़ुज़ जे लाइ असां क़ुर्बानी कंदासीं। लेकिन जीअं तव्हां वाक़िफ़ आहियो, कुझु हर महकमे में कुझु मामला अहिड़ा कई दफ़ा थी वेंदा आहिनि जेके एम्बेरसमेंट जो बाइस बि बणंदा आहिनि, जंहिंसां पुलिस जी ॾाढी बदनामी बि थी, जिते कई तौर ते असां क़ुर्बानियूं बि ॾियूं था, पुलिस वारा शहीद बि थियनि था। पर कई दफ़ा कोई अहिड़ो बि बदकिस्मती सां वाक़ियो थी वेंदो आहे कि जंहिंमें कंहिं मासूम जी जान जेको आहे न, कुझु अगरि एहतियात करी वञे त उहो बची सघे थी, लेकिन थोरो रैश एटीट्यूड कुझु पुलिस ऑफिसर्स जी वजह खां असां तमामु जे लाइ जेको आहे न एम्बेरसमेंट बि थींदी आहे। ऐं इन जे लाइ असां अदी सां गॾु आहियूं ऐं असांजो जेको कानूनी तौर ते थी पए थो उहो बिल्कुलु कयूं था। इन हवाले ते बाक़ाइदा FIR बि रजिस्टर थी ऐं उन सां गॾिजी इन में असां 780A जी दफ़ात बि लॻाईसीं जेको आहे कि जेके दहशतगर्दी जे ज़ुमरे में आहिनि। मतिलबु पुलिस वारनि खां कोई अहिड़ी ग़लती थी आहे जंहिंमां माशरे में ख़ौफ़ हिरास फैलियो आहे। ऐं जीअं अदी चयो बाक़ाइदा अगरि कोई मामलात हुया बि उनजा उनखे कानूनी तौर ते ॾिसबो आहे, लेकिन इन रैश एटीट्यूड जी वजह खां जेको आहे न हिकु मासूम शहरी जी जान वई, उनजे लाइ बिल्कुलु माज़रत बि कयूं था हिननि सां। ऐं हिननि सां कानूनी तौर ते जेको असां करे सघूं था बाक़ाइदा उहो इनशाअल्लाह सिलसिलो हले बि अथो जेको आहे। तव्हां वटि इन्वेस्टिगेशन जो शोबो आहे, त शुरूआती तौर ते जेके बयान तव्हां वरिता हूंदा त उनजो छा मौक़िफ़ आहे त असां छो ईअं नौजवान खे गोलियूं हयूं ऐं पुलिस मतिलबु एॾो ईअं मतिलबु लाइसेंस टू किल त न मिलियल आहे न, त जेकॾहिं हिकिड़े एहलकार खे हथियार मिलियल आहे त जंहिंखे वणेसि मारे छॾे? न जी बिल्कुलु कतन बि न आहे, बिल्कुलु कंहिंखे बि कोई इहा इजाज़त न आहे। इन ही लाइ इन चीज़ खे हिकिड़ी एग्ज़ाम्पल बणाइण लाइ कि बाबा फ्यूचर में बि माण्हू रहनि त इन में फौरी तौर ते FIR बि कई वई ऐं इन खे बाक़ाइदा जेको आहे न कंहिं बि सीनियर अफसर कंहिं बि इन खे कोई पुलिस एनकाउंटर क्लेम न कयो। बाक़ाइदा मां शिराज साहब डिस्ट्रिक्ट SSP पाण उते उहे बि पहुता, DIG साहब इन खे पाण पर्सनल मॉनिटर पियो करे, ओडो साहब बि इन मामले खे ॾिसे थो पियो ऐं इन खे बाक़ाइदा हिकिड़ो एग्ज़ाम्पल बणाईंदासीं जेको आहे न कि अहिड़ा एहलकार जेके पंहिंजे सेंसिस जे मथां कंट्रोल नथा रखी सघनि ऐं जेके राइट एंड रॉन्ग में डिफरेंशिएट नथा करे सघनि, त दे आर लाइबल टू बी टेकन एक्शन अगेंस्ट देम। और जेको बि कानूनी तौर ते उन्हनि जे मथां बढ़ंदो उन हिसाब सां उहो बाक़ाइदा उन्हनि खे उहो सज़ा बि मिलंदी है। बिल्कुलु उन्हनि खे बाक़ाइदा अरेस्ट बि कयो वियो एज़ पर FIR, उन्हनि खे बाक़ाइदा नामज़द कयो वियो, उन्हनि जा नाला FIR में टिन्हनि जा जेको आहे न दर्ज कया विया ताकि को कानूनी सुकम न रहे इन में। बाक़ाइदा मां पाण मॉनिटर कंदो रहियो साईं हेरा साहिबा जी फैमिली सां गॾु, हिननि जी वालद सां जेको आहे सॼो असां उन प्रोसेस में उन्हनि सां गॾु रहियासीं ऐं फिल फॉर उन्हनि खे जेको आहे न बाक़ाइदा लॉकअप कयो वियो, उन्हनि खे सस्पेंड बि कयो वियो हर चीज़। ऐं इनशाला पुलिस में जीअं तव्हां ॿी टेक्निकल एविडेंसिस असां वटि मौजूदु आहिनि, CCTV फुटेजिस आहिनि, इन्हनि में इन्हनि ज्यादती कई आहे, इन्हनि खे को डिफेंस नथो करे सघे ऐं बाक़ाइदा इन्हनि खे जेकी कानून जे हवाले सां सज़ा थींदी करार वाकई उहो सज़ा ॾियाराईंदासीं इनशाला जेको आहे। अच्छा, तव्हां लाइन ते ई रहिजो मसूद साहब। अहिड़ा मुतमिन आहियो हिन वक़्त ताईं पुलिस जेका कार्रवाई करे पई या जेका जांच कई आहे उनजे बिहेवियर मां, उनजे एटीट्यूड मां तव्हांखे लॻे थो त पुलिस सिंसियरली आहे, मुतमिन आहियो? ॾिसो न, मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सां शेयर कंदमि। ज़ाहिर मां भेण आहियां, मुंहिंजा हाँ सड़ंदो ऐं मुंहिंजो नंढो भाउ मुंहिंजे दोस्तनि वांगुरु हो। सही जीअं मां ॾिस, मूंखे सभु चवनि था सभु ठीकु थी वेंदो, पर मां कीअं सम्झां सभु ठीकु थी वेंदो? हिकिड़ो मुजरिम आहे, ठीकु आहे, मूंखां वधीक तव्हां समझदार आहियो, सीनियर आहियो, जेकी सर असांखे ॿुधनि था हिन टाइम असां सां गॾु आहिनि, उहो बि मूंखे ॿुधनि था। ॾिसो हिकिड़ो मुजरिम आहे, उहा 3 ॼणा जीअं कोर्ट में पेश थिया न, ॾिस थोरो घणो असांखे बि कानून जे बारे में ख़बर आहे, ज़रा ॿाहिरि निकिरंदा आहियो, माण्हुनि सां वास्तो हूंदो आहे, कंहिं ख़बर पवंदी आहे, इलाही सारा इश्यूज़ थींदा आहिनि। त उहे जॾहिं 3 ॼणा मुजरिम आहिनि त उन्हनि खे थाणे जे अंदरि कंबल मिलनि था। कल्ह मुंहिंजा भाउ ॾिसी आया, उन्हनि खे त सॉक्स बि पातल आहिनि। बाबा उहे रिमांड में आहिनि, माना उहे माना कहिड़े रिमांड में आहिनि, माना ईअं वेठा आहिनि ॼण उन्हनि खे कुझु आहे, महिमान आहिनि, ठीकु आहे। ऐं कोर्ट में पेश थी विया त उन्हनि जे मुंहुं न ढकियल हुया न उन्हनि जे हथनि में। आम माण्हू जीअं अगरि मां को जुर्म कयां, अलाह न करे मुंहिंजे मथां को जुर्म वाज़े थी वञे, मुंहिंजे हथनि पेरनि खे हथकड़ी ॿधी करे मुंहिंजे मुंहुं खे सॼे कारो कपिड़ो लिटाए करे जीअं मुंहिंजी निशान दिखी न थिए, ईअं वञनि था ॼण को वर्ल्ड कप खटे आया आहिनि, ॼण को हीरो थी आया आहिनि।
अहिड़ा हीरो हूंदा आहिनि। अच्छा मस्तूद साहब हिकिड़ी शइ त आहे त जेको असां वटि शयूं थींदियूं आहिनि त पुलिस शुरू में त इहो एटीट्यूड ॾींदी आहे त बिल्कुलु इंसाफ़ थींदो ईअं थींदो, पर पोइ FIR जे अंदरि शाहिदनि जे अंदरि मशीरनामे जे अंदरि पोइ अहिड़ियूं शयूं अहिड़ा के नुक्स रहिजी वेंदा आहिनि जंहिंजे करे वरी ॾोहारी जेके आहिनि उहे आज़ादु थी था वञनि। त पंहिंजो जेको इन्वेस्टिगेशन सिस्टम आहे उहो बि इन वक़्तु एतिरो को मुतमिन कंदड़ न आहे जो वारिस जेके आहिनि इत्मिनान करे सघनि। ऐं पोइ उन्हनि जो इहो चवणु त भई जेकॾहिं ज़ाहिर आहे हिकिड़ो शनाख़्ती परेड थींदी आहे, हिकिड़ो कोर्ट जो हिकिड़ो प्रोसेस आहे, हिननि जो जेको हिरा भलो जो चवणु आहे त उन्हनि खे तव्हां उन चहिरा उन जा ढके कोर्ट में पेश न पियो कयो वञे त सुभाणे उन्हनि जो वकील कोर्ट में बि इहो चई सघे थो त हिननि खे त सॼी मीडिया में ॾेखारियो वियो, तंहिंजे करे इहो शनाख़्ती परेड में त जवाबदारनि खे हिन जो फ़ाइदो मिली सघे थो। नसीम शनाख़्ती परेड जेको बाय लॉ आहे न अननोन केसिस हूंदा आहिनि जंहिंमें नोन माण्हू न हुजे मुल्ज़िम, उन में ज़्यादातर कराई वेंदी आहे। ही नामज़द FIR आहे, इन में मुल्ज़िम बाक़ाइदा नामज़द आहिनि जेका शनाख़्त परेड फैमिली इन्हनि खे सुञाणे थी, इन्हनि जा नाला जेको आहे FIR में आया आहिनि। मौक़े ते ई इन्हनि जी शनाख़्त थी वई हुई जेको आहे कि ही फिलहां पुलिस कांस्टेबल ऐं बाक़ाइदा उन्हनि जो नालो वरी FIR में बि नॉमिनेट आहे। ऐं ॿी ॻाल्हि सर टाइम्स हैव चेंज जेको आहे न, जीअं तव्हां चओ पिया पुराणा ज़माना हूंदा हुया, मीडिया आज़ादु न हूंदो हुयो, सोशल मीडिया एतिरो न हुयो, किथे करे कोई मामला ते अहिड़ा ढकी छुपी वेंदा हुया। पर अॼु जे दौर में मेरिट जो दौर आहे सर, अकाउंटेबिलिटी जो दौर आहे। मां कोई चीज़ कयां या कोई अहिड़ी अनड्यू फेवर ॾियां त उहा ॻाल्हि लिखी नथी सघे ऐं उहा ओवरऑल मुंहिंजे लाइ बि ऐं मुंहिंजे महकमे जे लाइ बि एम्बेरसमेंट हूंदी आहे। ऐं इन वक़ुए खे या इन्हनि पुलिस वारनि खे कोई बि पुलिस अफ़सर सेन अफ़सर डिफेंड नथो करे सघे। जेकी इन्हनि ग़लती कई आहे या जेकी इन्हनि कोताही कई आहे उन्हनि जी बाक़ाइदा उन्हनि खे करार वाक़ई सज़ा मिलंदी। बाक़ाइदा इन्हनि खे सर हवालात में बि पुट कयो वियो। अॼु तव्हां सां ॻाल्हायूं था, इनशाला ही केस बि मॉडल कोर्ट में हलंदो, ATA में हले थो ऐं जल्दी कंक्लूड बि थींदो। ऐं इनशाला ताला मां पुरुमीद आहियां कि तव्हांजे प्रोग्राम में वरी असीं गॾु थींदासीं ऐं इनशाला हिरा भेण सां गॾु थींदासीं ऐं तव्हांखे इनशाला इहा चीज़ इंश्योर कराए ॾेखारींदासीं कि वेयर देयर इज़ ए विल देयर इज़ ए वे। तव्हां जस्टिस करणु चाहियो था, जस्टिस ज़रूरु थींदो ऐं इनशाला कन्विक्शन जी सूरत में तव्हां सां वरी ॻाल्हि बि करे। बिल्कुलु बिल्कुलु तव्हांजी इहा उमेद ॾियारींदड़ ॻाल्हि आहे। असां बि इहा उमेद था कयूं, वारिसनि खे बि इहा उमेद आहे। असांजी भेण खे बि इहो जेको दुख आहे मां सम्झे सघां थो। मां पर्सनली हिननि जी फैमिली सां गॾु पहिरें ॾींहुं खां वठी चाहियां मां मॉनिटर कयां थो ऐं बाक़ाइदा हथकड़ियूं लॻाए करे दफ़्तर में बि पेश कयो वियो ऐं कोर्ट्स में बि पेश कयो वियो। ऐं मज़ीद बि मां मज़ीद इन खे ॾिसी वठंदुसि अगरि फैमिली जी का शिकायत आहे पर्सनल लेवल ते उन खे इनशाला एड्रेस बि कंदासीं ऐं तव्हां सां गॾु वरी वेहंदासीं विषय जॾहिं हिननि जी कन्विक्शन थींदी ऐं करार वाक़ई हिननि खे सज़ा मिलंदी। अच्छा ॿी मुस्तफ़ी साहब हिकिड़ी शइ जेका इन में एहलकार जीअं तव्हां पाण बि चयो पियो त इहो न सिर्फ़ु इन जे जेको महकमो आहे उनजी एम्बेरसमेंट जो सबबु बणिजंदा, पर सॼे माहौल में बि हिकिड़ो चौस क्रिएट थी थो वञे इन सॼी सूरत हाल में त भई जेकॾहिं मुहाफ़िज़ ई क़ातिल बणिजी वञे त पोइ ज़ाहिर आहे हिकु इनसिक्योरिटी सोसाइटी में जनम वठी त इन में मूंखे ॿुधायो त तव्हां हिन वक़्तु या ॿिया जेके केस थिया आहिनि जेकॾहिं तव्हांजी इन्वेस्टिगेशन में गुज़रिया आहिनि त इन जा सबबु कहिड़ा आहिनि? मतिलबु छा साइकोलॉजिकल इन जो को मामिलो आहे त पुलिस वारो को फ्रस्ट्रेशन जो शिकार आहे उहो इहो अमल करे थो विझे, या वरी जेको आहे सो के का पर्सनल एनिमिटी हूंदी आहे, या अनएजुकेटेड आहे, रिश्वतखोरी, मतिलबु इन जा सबबु त घणा थी सघंदा पर मेन कहिड़ा आहिनि? तव्हां ॾाढो ज़बरदस्त पॉइंट खयो आहे जेको आहे न कि रीज़न्स छा आहिनि। बेसिकली असांखे इन तफ़्तीश जे दौरान ही चीज़ बि ॾिसणी आहे कि हिकु पुलिस अफ़सर जेको मुहाफ़िज़ आहे उहो अहिड़े स्टेट ऑफ माइंड ते एॾो इररिस्पॉन्सिबल छो थी सघे थो जेको आहे न। सो फॉर जेकी चीज़ूं मां ॾिठियूं आहिनि अञा तफ़्तीश हले थी पई। मां कोई ऑनलाइन या उन ते ॻाल्हि नथो करणु चाहियां फ़िलहाल इन वक़्तु ताकी उन में अफेक्ट न थिए। लेकिन सो फॉर जेकी तव्हां ॻाल्हि कई आहे पर्सनल एनिमिटी वारो त एलिमेंट फ़िलहाल सो फार नज़र न आयो आहे, लेकिन साइकोलॉजिकल स्टेट ऑफ द अक्यूज़ जंहिं फायर कयो आहे जंहिं पुलिस कांस्टेबल उन जे मथां मूंखे को थोरो डाउट आहे जेको आहे। ऐं उहो कहिड़े फ्रेम ऑफ माइंड में अची वियो आहे कि जॾहिं हिकिड़ो माण्हू मना बि करे थो, चए बि अथो कि बाबा मूंखे फायर न हणे, छा बि उन को फायर निकिरी वञे त इन एंगल खे ॾिसण जी ज़रूरत आहे। एट टाइम्स ओवर बर्डन ड्यूटीज़ हूंदियूं आहिनि, टाइम ज़्यादा हूंदो आहे, ज़्यादातर रोड्स जे मथां माण्हू रहंदा आहिनि, शाइन फोर्स जा एहलकार आहिनि and they are trained in such a way कि they have to go in live action जेको आहे न। तो एट टाइम्स चीज़ूं सर इंटरनेशनली बि जेको आहे न पुलिस मां अहिड़ा वाक़ियात थी वेंदा आहिनि। अनफॉर्चुनेट इंसिडेंट हिकिड़ो थी वियो आहे। इन में ज़रूरु तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु बहितरीनु ॻाल्हि आहे कि इन में बैक रीज़न्स बि ॾिसणु घुरिजनि कि इहा छा साइकोलॉजिकल रीज़न आहे,
ओवरबर्डन टाइम ऑफ ड्यूटी जो टाइम ज़्यादा लॻे थो, माण्हू रोड जे मथां रहनि था, रोड रैश एटीट्यूड अची वञे थो, इहा छा ॻाल्हि बणे थी जो सही आहे इन एंगल सां बि ज़रूरु ॾिसंदासीं, तव्हां सां राब्ते में रहंदासीं। सर वॾी महिरबानी तव्हां टाइम ॾिनो असांखे सर, थैंक यू वेरी मच। हेरा बसि आख़िर में रुॻो तव्हां ॿुधायो त तव्हां जेको एसएसपी साहिबु चए थो त असां इंसाफ़ ॾियारींदासीं ऐं हिते वरी वेंदासीं तव्हांखे ॿुधाईंदासीं त तव्हां हिकु त इन में उमेदु रखो था त तव्हां सां इंसाफ़ मिलंदो, या जेकॾहिं तव्हां असांजे प्रोग्राम जे हिन वञनि के ज़रिए को मुतालबो हुकूमत खां या अख़्तियारनि खां करणु चाहियो। असांजो का बि मुतालबो न आहे, कुझु बि न आहे, बसि असां चवंदा जेकी ॾोहारी आहे हुनखे हुनजी सज़ा मिलणु खपे। इहो न हिकु हमज़ा वरी यतीम थिया, वरी सुभाणे को ॿियो हमज़ा वांगुरु को यतीम थी वञे, को माउ जो गोद उजड़ी वञे, को भेण ईअं सड़ी पए। बसि असांजो कहिड़ो मुतालबो हूंदो, बाक़ी बसि इहो चवंदमि जेकी सज़ा आहे बसि हुनखे सज़ा मिले, असांजो को मुतालबो न आहे, कुझु बि न आहे, पर ॾोहारी आहे हुनखे सज़ा मिलणु खपे। असां बि इहा उमेदु करे सघूं था त इंसाफ़ मिले असांखे। व्यूअर्स, प्रोग्राम जे आख़िर में असां गुफ़्तगू कईसीं हीरा बलोच जे भाउ जो जेको क़तलु थियो पुलिस जे हथां, उन ते इन हवाले सां एसएसपी इन्वेस्टिगेशन ईस्ट तारिक मस्तोई साहब असां सां गॾु मौजूदु हुया। उन्हनि केस जी जांच जे हवाले सां जेका हिन वक़्तु ताईं केस में अॻभराई थी आहे उनजे बारे में असांखे आगाह कयो। ऐं हीरा बलोच साहिबा जो मुतालबो बि इहो आहे, असां सभिनी जो मुतालबो आहे त इंसाफ़ थियणु खपे ऐं जेके बि इन अमल में इन हिकिड़े ग़ैर इंसानी क़तल में जेके मुलविस आहिनि पुलिस एहलकार, जेके वर्दी उन्हनि खे मुहाफ़िज़ वारी पातल आहे ऐं उहो जेको हथियार आहे उहो आम शहरियुनि जी हिफ़ाज़त जे लाइ उन्हनि खे ॾिनल आहे, पर उहो हिफ़ाज़त वारो हथियार जेकॾहिं उन्हनि इंसाननि जे आम शहरियुनि जे क़तल लाइ इस्तेमालु थींदो त ज़ाहिर आहे माहौल जे अंदरि, सोसाइटी जे अंदरि, समाज जे अंदरि हिकु ग़ैर यकीनी वारी ऐं अदम तहफ़ुज़ वारी जेका हिकु सूरत हाल पैदा थिए थी। पुलिस जो इहो अमलो त हिन अमल हिन वक़्तु ताईं त इन हवाले सां एप्रिशिएट करे सघे थो, उन्हनि दहशतगर्दी जा एक्ट जेके आहिनि उहे लॻाया आहिनि, पर असल ॻाल्हि इहा आहे त असां माज़ी में जॾहिं ॾिसूं था त अहिड़ा वाक़िया त खोड़ थियनि था। शुरू में पुलिस त पंहिंजो हिकिड़ो एक्टिविज़म ॾेखारे थी, पर कुझु वक़्त खां पोइ उहो जेको मामिलो आहे उहो थधो थी वेंदो आहे, जवाबदार आज़ादु थी वेंदा आहिनि। असां उमेदु था कयूं त हिन में पुलिस जेका आहे सा उहा ध्यानदारी सां पंहिंजो कमु कंदी ऐं पंहिंजे ई सिफ़नि जे अंदरि जेके कारियूं रिढूं आहिनि उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई कंदी। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणे ते पहुतो। अला भाई।